फमन हाजक फीहि मिन बअद मा जाअक मिनल इल्म फ़क़ुल तआलौ नदउ अब्नाअना व अब्नाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। एक करबला ही नहीं फसाना हुसैन का, एक करबला ही नहीं फसाना हुसैन का, हर एक जिंदा दिल में है ठिकाना हुसैन का। वो शाह है बादशाह है शहनशाह है दीन, होता नहीं है खत्म जमाना हुसैन का। निहायत वाजिबुल एहतराम बिरादराने इस्लाम, असांजे इन अॼोकिया महफ़िल जो सदर मदीने सरकार जो बचड़ो सैयद तनवीर अहमद शाह साहब आहे। ऐं असांजे हिन महफ़िल जी ज़ीनत सिंगार उस्तादुल उलमा हजरत मौलाना मुफ्ती अब्दुल रब्ब साहिब आहे। ऐं इन तमाम सारी जमायत जो खिदमतगार नौजवान दीन जो दिल में दर्द रखंदड़ हजरत मौलाना मोहम्मद अमीन गाढ़ी साहिब आहे। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां खे उजूरा ॾींदो, ॿियो करबला वारो जान ॾींदो, जंहिंजे लाइ तव्हां आया आहियो। नंढड़ी मस्जिद हूंदी कच्ची मां ईंदो हुम जॾहिं हजरत मौलाना मुफ्ती अब्दुल रहमान रहमतुल्लाह अलैहि हूंदो। जबरदस्त आलिम दीन हो, रब्बानी आलिम हो, एड़ा आलिम रसूल जा वारिस है। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जे सदके में न त हे त वेचारा पाण मिसकीन आहिनि गाॾी। सदोरो साईं रहमतुल्लाह अलैहि साईं जन्नत में जायूं ॾींदुसि, वॾी ख़िदमत करे वियो। बचपन में ही असां सां गॾु हूंदो हो, केतिरा दोस्त हलिया विया। अल्लाह रब्बुल आलमीन जे मुक़द्दस कलाम मजीद मां आयत पढ़ी थम, इन्हीअ जो कंदुसि तर्जुमो, पोइ इन्हीअ जो शान नुज़ूल तव्हां खे ॿुधाए पोइ तव्हां खां असां इजाज़त वठंदासीं। पोइ जे नंगर अथव त खाइजो, न त पोइ बि सलात पढ़ंदा सरदार ते हलिया वञिजो। साईं चवे थो आहे अल्लाह ताला फरमायो त फमन हाजक फीहि मिन बअद मा जाअक मिनल इल्म फ़क़ुल तआलौ नदउ अब्नाअना व अब्नाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। माता ॾाढनि वारनि ॾे सुन्नत जमायत जे आशिक़नि ॾे ॾिसां थो, ॿियनि ॾे मां कोन थो ॾिसां। छो त सभु कंहिंखे पंहिंजा पंहिंजा टोला प्यारा आहिनि न। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में फरमायो त ऐ महबूबा, जे कॾहिं तो साको ईसा अलैहिस्सलाम जे
बारे में तकरार करे हिन खां पोइ जो तोखे इल्म अची वियो त पोइ उन्हनि खे फरमाए त अचो असां सॼियूं पंहिंजा पुट ऐं तव्हांजा पुट पंहिंजूं औरतूं ऐं तव्हांजूं औरतूं पंहिंजा साह ऐं तव्हांजा साह पोइ मुबाहिलो करियूं पोइ अल्लाह जी लानत विझूं कूड़नि ते मशहूर मारूफ है या मुबाहले जी आयत इन्हीअ जो शान नुज़ूल आ नबी साईं जे दरबार में नजरान जे शहर जा ईसाई आया दरबार भी तो दरबार है ना यही दर है जहां शाहान दुनिया सिर झुकाते हैं सवाली बन के आते हैं मुरादे लेके जाते हैं आया महबूब जे दरबार में अबा तवा हवाल दियो किया चढ़ थियो आ ईसाइन महबूब के अर्ज कयो त साईं तमाम भी आखिर ज़मान नबी सगोरा रसूल हो असा ईसा अलैहि सलाम जा पुजारी आहियूं उन्हीअ जे मुतालिक तव्हां खां रुगो पुछण आया आहियूं त मेहरबानी करे असां खे ॿुधायो त असां जे नबी ईसा अलैहि सलाम में तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे पाण ईसाइन खे फरमायूं अल्लाह जो बानो आहे रब नबी करे मोकिलियुसि इंजील किताब ॾिनईंसि चंद मोजिज़ा ॾेई करे दुनिया जे तख़्ते ते मोकिलियईंसि वञ वञी मां रब जे तौहीद जी तबलीग कर इहो अक़ीदो आहे असांजो तव्हांजे नबी ईसा अलैहि सलाम में हुननि चयो त साईं असां अर्ज़ु कयूं पाण फरमायूं कयो चई त असां त ईसा अलैहि सलाम खे अल्लाह करे चवंदा आहियूं रब्बुल आलमीन जे प्यारे हबीब फरमायो त अल्लाह लम यलिदा वलम यूलदा न कंहिंखे ॼणियो अथई न कंहिं मूं ॼावल आहे चईंसि पोइ असांजे ईसा अलैहि सलाम खे जो अबो कोन्हे त पोइ अहिड़ो दुनिया में त मिसाल कोन्हे को हसन हुसैन जनाने फरमाइनि त अकुल हुजे वाह त इहो सवाल ई न कयो आहे तव्हांजे नबी सगोरे खे रुगो पीउ कोन्हे रुगो माउ अथसि न चई हा चई आदम खणी अचबी आहे सिधी करे रखबी लठ खणी आ ए पैसा थी वञ बाज़ार में सौदो वठी आ हेॾे हली आ फलाणे माण्हूअ खे वठी आ उस्ताद जे पढ़ी पढ़ी थकजी पवे त उस्ताद खे तेल जी मालिश कबी आ सुभान अल्लाह ताकत थे त सुबह सां वरी दर्स निज़ामी पढ़ाए सुभान अल्लाह मां रब इहा ॻाल्हि बर्दाश्त न कंदुसि वो इते हिकड़े आशिक़ चयो त दो मीम मोहम्मद में
निहानी है, इस्लाम पे नुक्तों का होना भी गिरानी है। इसको एड़ो धारियो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे इस्म मुबारक महबूब जे मथां नुक्ते जो बार भी न सठो। हे अदबो गुस्ताखो तव्हां जूं इहे कीअं ॻाल्हियूं रब बर्दाश्त कंदो? ये मिठड़ा मिठड़ा धक थी अञा अॻिते पहुचे रहंदासीं। ये भी त आज है ना। अल्लाह ताला फरमाए तारे उस्ताद तो थे मां अल्लाह शागिर्द थी तू मुहम्मद रसूलुल्लाह है और सजो किताब तो जाए कलामुल्लाह है मगर सो तो क्या है अर्श आजम तो के पढ़ाए मोकलिया तो सभी कायनात के वास्ते तू मुअल्लिम बन जी बन। हेलो लकब उम्मी मगर कौनो मका के इल्म से वाकिफ। लकब उम्मी मगर कौनो मका के इल्म से वाकिफ। खुदा बंदे ताला के पढ़ाए ऐसे होते हैं। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान जी आयत नाज़िल कई महबूब ने तलक़द कफ़रल्लज़ीन क़ालू इन्नल्लाह हुवल मसीह इब्नु मरियम। महबूबा बेशक इन्हनि कुफ्र जी ॻाल्हि चई आहे। इन्हनि चयो वा त ईसा पुट मरियम जो अल्लाह हुआ। हाणे इन्हनि खे तूं ईअं चओ त इन मसल ईसा इंदल्लाह का मसल आदम खलक़हू मिन तुराबिन। तवा जो ईसा अलैहिस्सलाम भी आदम अलैहिस्सलाम जे तरह इंसान हा ऐं उहो मिट्टीअ मां बणियो हो। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे हबीब हिननि खे ॾाढा जवाब ॾिना मगर ज़िद्दी राह पंहिंजे ज़िद तो न पिया लहनि। रब फरमायुसि त मुंहिंजा सुहिणा हाणे तूं इन्हनि खे चओ त जेकॾहिं मुनाज़रे में ॻाल्हि नथी टुटे त पोइ ॿिए नंबर ते हूंदो वा मुबाहिलो माना मुक़ाबिलो। हाणे जे तव्हां पंहिंजे ॻाल्हि में सचा आहियो त पोइ अचो त असां पंहिंजा पुट छॾियूं तव्हांजा पुट छॾियूं। असा जूं औरतूं तव्हां जूं औरतूं पंहिंजा साह ऐं तव्हांजा साह पोइ हिकिड़े मैदान में था अचूं। तव्हां मूंखे बद दुआ कयो मां तव्हांखे बद दुआ कया। पोइ जेको हक़ ते हूंदो ख़ुदा उन्हीअ खे आबाद करे। जेको कूड़ो साबित थिए त उन्हीअ ते ख़ुदा जी लानत फिटकार कयूं। आज कहते हिकिड़ो शेर चयो आपके दुश्मन पे लानत है अल्लाह की। आपके दुश्मन पे लानत है अल्लाह की। आपके अहले मोहब्बत पे ला
सुन्नी जेको आए इन्हीअ जे मथां इहो सलाम याद करण मस्ट जरूरी आहे। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। यो रसूलुल्लाह के दरबार में मंजूर है मकबूल थियल आहे। ईसाई हा, पादरी हा, इंजील के पढ़ण वारा हा, इबादतुन ते भी नाज थींदो वा। पाण में सलाह कयूं छो त हर एक टोले में हिकड़ा सुलझल माण्हू भी हुंदा आहिनि, हिकड़ा टरू भी हुंदा आहिनि। थोरो ॻाल्हायो न साईं, इहे न कयो न। हा असां कंदासीं मुक़ाबिलो। जेके सुलझल हुया ॻाल्हाइण वारा असां आहियूं, तव्हां हरू भरू हथनि मां न वञो। खबर अथव त कंहिंसां था मुक़ाबिलो रखो? चंड इन्हीअ आंगुर सां चीरियो, वयल सिज आंगुर सां इन्हीअ मोटायो। तव्हां त हुन जाॾो का शइ न आहियो। हासिल कलाम हे तैयार थिया मुक़ाबिले जे लाइ। उहो ॾींहुं बि मुक़रर थी वियो। ईसाई वया पंहिंजे घरनि ॾे वञी पाण बि पेश कयूं, औरतूं बि वरतऊं, पुट भी वरतऊं। हज़रत सअद बिन अबी वक्कास रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए त महबूब करीम जो उतों उथिया त सिधो हैदर करार जे हवेलीअ ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली व फातिमा व हसन व हुसैन। सॾु कयूं त हैदर करार हली आ, मुंहिंजी बचड़ी फातिमा तू भी हली आ, मुंहिंजा पुट काॾे विया आहिनि, जल्दी कयो सॾु करे वठो ने। हसन हुसैन भी डोड़ंदा आया, सिधो अचे नाने जे भरसां बीठा। नबी असां इन्हनि चइनि ॼणनि खे पाण सां विहारे हथ खयई। अल्लाहुम्मा हाउलाय अहल बैती, मुंहिंजा अल्लाह हे थी मुंहिंजा अहल बैत जन के मुबाहिले में वठियूं थो वञा। पो इन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कद इहतज़ल हसन व अखज़ यदल हुसैन व फातिमा तमशी खल्फिही व अली यमशी खल्फहा व यक़ूलु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा दअउतु फअमिनू। अब गल आयो ता वेठा वेठायो ता के हक लगे तो पाड़ो नबियन के भी प्यारो हुंदो आ। परे वारन सां त मां न पुजी सघंदुसि न। तकलीफ़ करे आयो आहियां अल्लाह से तुझे सदके में हवाला थिया। गर्मी जो हमारल तंहिंजे करे हवाला है जास। पाण फरमायूं कंहिंखे हसन के फरमायूं तो तू पंहिंजे नाने जे सॼे हथ खां वठ। हुसैन के फरमायूं तो तू पंहिंजे नाने साईं जे खबे हथ खां वठ। खातूने जन्नत के फरमायूं तो मुंहिंजी बचड़ी तू पंहिंजे बाबे जे या युहल मुज़म्मिल जे चादर जे पलांद खां वठ।
अलीअ खे फरमायो त तू पंहिंजे राणीअ जन्नती औरतुनि जी सरदार जे चादर तत हीर जे बलाद खां वठो। हे पंज तन पाकनि जो काफ़िलो तैयार थियो। इन्हनि खे पंज तन पाक असां चवंदा आहियूं। पाणे ॿियो को चवे या न चवे, पर एतिराज़ ज़रूर इन ॻाल्हि ते आहे जे ॿियो कोई न कंदो त वहाबी त कंदो। त उन्हीअ जे लाइ बि सुहिणे रसूल पाक जी हदीस ॿुधी छॾियो। नबी साईं तो फरमा पियो त अला इन मस्जिदी हाज़ा हरामुन अला कुल्ल हाइज़िन मिनन निसाए व कुल्ल जुनुबिन मिनर रिजाल इल्ला अला मुहम्मद व अहल बैतिही अली व फातिमा वल हसन वल हुसैन। खबरदार ॿुधी छॾियो त हर उहा औरत जेका हैज़ सां हुजे मस्जिद में अची नथी सघे, हर उहो मर्द जेको तड़ सां हुजे उहो मस्जिद में नथो अची सघे सवाइ मां मुहम्मद जे ऐं मुंहिंजे अहल बैत अली फातिमा हसन हुसैन जे। मुस्नद इमाम अहमद बिन हंबल में हदीस मुबारक सनद सां वहाबिन खे चओ त सुधरो, एतराज न कयो। तू जे पाण पलीतो आहे त पोइ सॼी दुनिया पलीतो आहे छा? तू केस कर मुझे कोर्ट में न मुझे मथो त असांखे पलीत चई वियो आहे। मां थोरे ई थो चवां मा कान अल्लाहु लियज़रल मुमिनीन अला मा अंतुम अलैहि हत्ता यमीज़ल खबीस मिन अत-तय्यब।